अरे एॾा काॾे भाई अतर गिर मेहंदी लगल अथसि ॾिसां कीअं आई आई मम्मा हिन माण्हू जी महिनत वॾी आहे पर असां गाॾी बि अहिड़ी खणंदा आहियूं जंहिंजी बॉडी सुठी हुजे ऐं गाॾी जी इंजन सुठी हुजे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु वरी नओं व्लॉग आहे ऐं नए व्लॉग सां गॾु तव्हांजो भाउ इमरान चांडियो। ऐं कल्ह मां जेको लास्ट व्लॉग ठाहियो आहे उन में हिकिड़ी तव्हांखे मां सिविक ॾेखारी 2005 ऐं उहा सेल जे लाइ उनजी क़ीमत बि मां तव्हांखे ॿुधाई त केतिरी क़ीमत आहे। ऐं हीअ जेका गाॾी आहे हीअ सिटी आहे 2006-07 मॉडल आहे ऐं ऑटोमेटिक आहे, तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। हीअ बि सेल जे लाइ पर अञा हीअ तयारु न आहे। तयारु मतिलबु हींअर मां वञा थो पॉलिश वारे ॾे, रबिंग पॉलिश थींदी, सर्विसूं थींदियूं, हिन में कुझु शयूं वरी इंस्टॉल थींदियूं आहिनि जेके असां ख़ूबसूरती लाइ हणंदा आहियूं। गाॾी कड़क आहे, तमामु सुठी गाॾी आहे, बहितरीनु गाॾी आहे, इंजन पंहिंजी अथसि। हीअ बि गाॾी माना तक़रीबन डैशबोर्ड में तव्हांखे ख़बर पवंदी हूंदी त केतिरो साफ़ अथसि, पैनल वैनल लॻल अथसि, ऑटोमेटिक आहे, ओरिजिनल पंहिंजे इंजन ते आहे, 1,40,000 इहा हलियल आहे ऐं गियर वेयर स्मूथ अथसि, हर शइ भली अथसि। बाक़ी हीअ गाॾी मां तव्हांखे हाल ई नथो ॾेई सघां, हिनखे अञा ठहण में 2 खां 3 ॾींहं लॻंदा। ठहण में न मतिलबु हिकिड़ी जेका ख़ूबसूरती आहे उहा अचण में हिन में 2-3 ॾींहं लॻंदा। सो हलूं था रबिंग पॉलिश जे लाइ। उते अख़्तियार भाई असांजो जेको बेसिकली हमेशह हर गाॾी खे जेको आहे सो रबिंग पॉलिश कंदो आहे, ओॾे हलूं था ऐं उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था त रबिंग पॉलिश कीअं थी थिए। ऐं कलर हिन गाॾी जो ब्लैक आहे, उहो सिविक बि ब्लैक आहे। जंहिं मुंहिंजी सिविक 2005 न ॾिठी आहे, जेन्युइन गाॾी आहे। लास्ट वारो जेको मुंहिंजो ब्लॉग आहे उहो ॾिसो आहे, हुन में सेल में लॻियल आहे उहा गाॾी, उन पैसा वैसा हर शइ नंबर वंबर ॾिनल अथव। जल्दी तव्हां पोइ ॾिसंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। दोस्तो पहुची गाॾी हीअ आहे ऐं हिते अची बीहारी आहे। ॾिसो मिटी आहे, सॼी मिटी लॻी पई आहे। सो अञा हिन में 2 खां 3 ॾींहं लॻंदा। बाक़ी गाॾी A1 मां हल्की फुल्की गाॾी खणंदो ई न आहियां। रिम बिम बि ॾिसो सफ़ा माना बहितरीनु रिम अथसि। गाॾी किथां बि को ज़ंग वंग कुझु बि न अथसि। बसि इहा मेरी आहे, छो त 3-4 ॾींहं मां पाण वटि बीहारे छॾी हुई त मेरी आहे। हाणे वरी हिन जो कमु शुरू कयो आहे, रबिंग पॉलिशूं सर्विसूं वर्सूं। छो त ईद हुई 2-3 ॾींहं मां मुंहिंजे पाण कम में गोश्त ॾियणु वठणु इलाही माना दोस्त यारनि ॾे। सो इन जे करे डिगी बि तव्हांखे ॾेखारे छॾियसि। डिगी बि केॾी साफ़ु सुथरी अथसि, साफ़ु सुथरी गाॾी आहे। हे असांजो अख़्तियार भाई पेंटर जेको आहे रबिंग तो हे तो करेसि, रफ तो हणेसि। अख़्तियार भाई जी भाई, यार तुम्हारी गाड़ी जिस तुम्हारे हाथ से जाती है ना वो सेल हो जाती है। माशाल्लाह माशाल्लाह। यार ये क्या बात है, हमारे पास रुकती नहीं, हम घूमते ही नहीं है। भाई बरकत ही आते हैं, जिसमें लग जाए तो वो बेड़ा पार है। बेड़ा पार है भाई, बरकती हथ तो चया आहिनि जंहिंखे लॻी वञे बेड़ा पार आहिनि। सो दोस्तो हिन पासे न सॼो रफ कयो अथई। अच्छा रफ छा सां कंदा आहिनि, रेगमाल ई हूंदो आहे, रेगमाल हूंदो आहे, सरफ हूंदी आहे ऐं प्लस ॾिसो था गुटका शुटका आहे इहे हूंदा अथनि, अलाए छा छा त वरी केमिकल हणंदा आहिनि। बहरहाल रफ में छा आहे त मथी जेका परत हिन जी हूंदी आहे, जेको हार्डनर क्लियर लॻल हूंदा आहिनि, उहे लही वेंदा आहिनि। पोइ ओरिजिनल कलर निकिरी ईंदो आहे। पोइ ओरिजिनल कलर खे वरी हे रबिंग पॉलिश कंदा आहिनि, उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि। हाणे हे अॻियों हणी वियो आहे त फेड थी वई आहे। फेड ॾिसो था, फेड भाई गाॾी उहा तक़रीबन जेन्युइन आहे, तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। जेन्युइन गाॾी आहे, तक़रीबन गाॾी जेन्युइन आहे। हाणे हिनखे रफ लॻल आहे त सुन थी वई आहे। जॾहिं रबिंग थी वेंदी पोइ वरी मां तव्हांखे ॾेखारींदुसि। दोस्तों पॉलिश थी वई आहे गाॾी, कंप्लीट पॉलिश थी वई आहे। पॉलिश मतिलबु रबिंग पॉलिश थी आहे। अञा उहा जेका चमक वारी पॉलिश हूंदी आहे उहा हाणे थो करे। हे ॾिसो न, हाणे थो करे। हाँ भाई रबिंग हो गई। हाँ रबिंग हो गई, अब कॉस्मिक लग रही है भाई। अब भाई कॉस्मिक लग रही। हीअ वरी हूंदी आहे माना जेका गाॾी अणबी हुजे उनखे सणबो कंदी आहे, माना हे हणंदी आहे, हणी वरी हिनखे वरी मथां कपिड़ो हणंदा आहिनि। उन खां पोइ असांजी वरी गाॾी सर्विस ते वेंदी आहे। सर्विस खां पोइ वरी इहा शइ ॿीहर लॻंदी आहे कॉस्मिक, उन खां पोइ चमक हणंदी आहे। हालांकि चमकी वई आहे गाॾी, तव्हां ॾिसो गाॾी चमक हणंदी आहे। गाॾी जेन्युइन आहे, गाॾी जेन्युइन आहे सॼी। सिटी जेका आहे न, सिटी जी मार्केट इलाही आहे। माना हीअ उहा गाॾी आहे जेका लेडीज़ जेंट्स ॿई हलाए वेंदा आहिनि। माना साफ़ु सुथरी आहे, माना ग्रिप वारी गाॾी आहे। ऐं होंडा जी तव्हांखे ख़बर आहे त हुनजी जेका वैल्यू आहे उहा क़ाइमु ई रहंदी आहे, वैल्यू न किरंदी न आहे। ऐं सिटी हुजे त वरी क्या ई बात है। दोस्तो हाणे फाइनल हिन ते कपिड़ो थो लॻे, माना कॉस्मिक लॻी आहे। ॾिसो त हितां तव्हांखे नज़र ईंदी इन शाइनिंग। त माना हे जेको पीस आहे बॉनेट अञा पॉलिश खे हटायो अथई इन कपिड़े सां त ॿरे थो। हाणे इन पीस में हिन में ॾिसो केॾो फ़र्क़ु आहे। हिनखे क्रीम लॻल आहे, पोइ पॉलिश थियल आहे, ॾिसो न पाणी वांगुरु ॿरे थो।
मेहनती आहे हे माण्हू मेहनती वॾो आहे हाणे सॼी गाॾी ते कॉस्मिक लॻियल आहे सॼो ॾिसो त तव्हां फेड आहे गाॾी पर हिन जो बॉनेट अलॻि नज़र ईंदो हूंदो छो त हे पॉलिश थी चुको आहे ऐं हिनखे कपिड़ो बि लॻी चुको आहे हाणे अॻियो जेको पहिरियों शो आहे उनखे कपिड़ो हणे पियो पहिरियों हिनखे कपिड़ो हणंदो पोइ सॼी गाॾी खणंदो हाणे दोस्तो हे ॾिसो न हे बॉनेट ऐं हीअ साइड सॼी रबिंग पॉलिश थी वई आहे मतिलबु हे साइड ई अलॻि थी लॻे अञा त हीअ सर्विस ते वेंदी सर्फ सां धोइबी वरी शैम्पू सां धोइबी वरी हिनजी पॉलिश थींदी कॉस्मिक ॿीहर छो त हे अञा फ़िलहालु हिनखे जेका ख़ुश्क हुई हुनखे सणबी था कनि हीअ गाॾी ॿीहर धोइबी सर्विस थींदी वरी इहा कॉस्मिक थींदसि पॉलिश ऐं हिनजी सीटूं वीटूं सॼियूं ॿाहिरि निकिरंदियूं इंटर क्लीन थींदी सॼी गाॾी पोइ हीअ गाॾी वरी लुक कढंदी अञा त टायर वायर सॼा मेरा अथसि रिम बाक़ी न रिम तमामु महांगा आहिनि हे ॾिसो न दोस्तो हाणे गाॾी जी डिकी बि कीअं थी लॻे पहिरियों तव्हां गाॾी ॾिठी कीअं हुई ऐं हींअर ॾिसो न गाॾी सॼी गाॾी ॾिसो चमके थी माना महिनत अथसि हिन माण्हू जी महिनत वॾी आहे पर असां गाॾी बि अहिड़ी खणंदा आहियूं जंहिंजी बॉडी सुठी हुजे ऐं गाॾी जी इंजन सुठी हुजे ऐं हलियल घटि हुजे माना लेवल ॾिसंदा आहियूं असां उन हिसाब सां पोइ गाॾी खणंदा आहियूं हाणे हे जेन्युन आहे ॾिस पोइ हे जेन्युन आहे सॼी वाइट थियल अथसि पटी माना हे गाॾी जेन्युन आहे जेन्युन आहे ऐं रिम मां चयमि न रिम ॾाढा भला अथसि धोइजनि न त ईअं लॻनि था पर धोइबा न इलाही भला थी वेंदा वापसि घर अची वियूं मिनसा सुती पई आहे निंड हथनि खे मेहंदी हणी सुती आहे हाणे मूंखे चवंदी आहे त पप्पा मूंखे जल्दी उथारींदो कर सवेर उथारींदो कर मूंखे राति निंड न ईंदी आहे हाणे मां उथारियांसि थो दोस्तो हे ॾिसो उथे ई कोन थी मिनसा उमा मां उथी सम्झी वई त मोबाइल आहे तॾहिं उथी आहे न त किथे उथंदी आहे तूं न उथंदी आहे इहा त चलाकी आहे इहा चीटिंग बि आहे इहा उस्ताद तुंहिंजी अखियूं न खुलनि थियूं सुम्हे थी वरी मां उथी उथे थी जुआ खाईंदी थी हिते जुआ अथई छा अथई जो न आहिनि बाक़ी छा आहे उथी वई न पक सच ॿुधाए वीडियो करे उथी आहे न हूअं त न उथी आहे वीडियो जे करे उथी हथनि खे मेहंदी लॻियल अथसि ॾिसां कीअं आई आई मम्मा हलो वाह ठीकु आहे ओके वाह ईद जी मेहंदी अथसि दोस्तो तव्हां सोचंदा हूंदव त इमरान भाई वटि तोतो हूंदो उहो काॾे वियो ज़िंदा आहे मरी वियो पर हे बाबा ज़िंदा आहे वॾी फिल्म थी वियो आहे हाणे मां हिन जो घर त झूपड़ी ठाहे छॾी आहे हलिया अच्छा हे बाबा वॾी फिल्म आहे हलिया हेॾे हेॾा अच्छा चकमक न हणंदो आहे माना एॾो प्यारो आहे न चकमक न हणंदो आहे ओए ऐं हाणे ॾिसो माशाल्लाह कलर वलर केॾो साफ़ु सुथिरो थी वियो अथसि अच्छा हिनखे नसल खे चवंदा आहिनि लव बर्ड वे हिते हाणे इहो ॾिसो ईंदो की मूं वटि हलिया अरे हेॾा काॾे भाई ॾिठो दोस्तो हे कीअं अची वियो सो हे हिरेला मूं वटि मां हिन जो घर ठाहियो आहे झूपड़ी ठाही आहे ॾिसो हे झूपड़ी अथसि हुन में अंदरि कख अथसि हिनखे चवंदा आहिनि हिते असां संग चवंदा आहियूं बुटो चवंदा आहिनि दाणो पियो अथसि पाणी पियो अथसि ऐं हे घर अथसि वेंदो हिते मथे वेंदो आहे ऐं हिन जो नालो असां रखियो आहे टुनू मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो हो खेरपुर में मास्तर हूंदो उन नालो असां हिन तरीक़े छॾियो आहे वाह टुनू आहे या टुनी आहे का ख़बर कोन्हे बहरहाल दोस्तो हे असां वटि ज़िंदा आहे ऐं सही सलामत आहे ऐं ॾिसंदासीं त हे मेल आहे अलाए फीमेल आहे इहो वरी वधीक जिन खे ख़बर हूंदी उहे ॾसींदा वञ अंदरि वञ अरे वञ त सही व्लॉग त एंड कयूं अरे वञ यार सो दोस्तो व्लॉग पसंदि आयो हुजे त पंहिंजे भाउ जे चैनल खे सब्सक्राइब कजो बंती लाइक कजो ऐं शेयर ज़रूरु कजो वरी इनशाला पाण ॿिए व्लॉग में गॾु हूंदासीं हे नंढो व्लॉग थी वियो ऐं इन जे करे वरी असां सोचियोसीं त सुभाणे गाॾी बि तयारु थी वेंदी न त फाइनल तव्हांखे सिटी गाॾी ॾेखारींदासीं त कीअं तयारु थी आहे फ़िलहालु तेसिताईं कयूं था अल्लाह हाफ़िज़ नेक्स्ट व्लॉग में गॾु हूंदासीं बाय